अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु आउं तव्हांजे लाइ हिकिड़ो नओं वीडियो ऐं नओं हिकिड़ो गज़ल खणी आयो आहियां। ऐं हिन गज़ल जी फरमाइश आहे इंडिया खां, दिनारा ॻोठ खां, असांजो पहिरीं प्यारो भाउ अब्बास समय जी फरमाइश आहे। अब्बास तमां तुंहिंजे लाइ सिटूं त ज़िंदगी तुंहिंजे प्यार में गुज़रे पई, ज़िंदगी तुंहिंजे प्यार में गुज़रे पई, जीत कोन्हे हार में गुज़रे पई। तू न आए छो पिरी वाइदा करे, तू न आए छो पिरी वाइदा करे, बस इन वीचार में गुज़रे पई, ज़िंदगी तुंहिंजे प्यार में गुज़रे पई, जीत कोन्हे हार में गुज़रे पई। तो चयो हो जल्द ईंदसि मां वरी, तो चयो हो जल्द ईंदसि मां वरी, बस इन इतबार में गुज़रे पई, ज़िंदगी तुंहिंजे प्यार में गुज़रे पई, जीत कोन्हे हार में गुज़रे पई। शाहिद नुदाणी राह तुंहिंजी पियो ॾिसां, शाहिद नुदाणी राह तुंहिंजी पियो ॾिसां, उमिरि बसि इंतज़ार में गुज़रे पई, जीत कोन्हे हार में गुज़रे पई, ज़िंदगी तुंहिंजे प्यार में गुज़रे पई। अब्बास समा महिरबानी साईं। ही हुई साईं अब्बास समय जी चूंड, तव्हांजी नज़र कईसूं। इंशाल्लाह सभिनि दोस्तनि खे पसंदि ईंदी।